सेवण थाणे ते तव्हां छा सुलूक थियो? तव्हां हिकिड़ो बयान ॾिनो आहे त मुद्दे उते तज़लील थी आहे। बिल्कुल सेवण थाणे में अॻे एस एच ओ हक़ीक़त वाज़े कजो। साईं हे मुंहिंजो काबेरे मुंहुं आहे, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। मूंखे 5 बच्चा आहिनि, 3 पुट आहिनि, 2 न्याणियूं आहिनि। इन्हनि जो कसम खणी मां थो चवां, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा वांगुरु तव्हांजे क़ुर हुजे प्रेस क्लब में त मां क़ुर मथे ते रखी करे बि चवां थो त जॾहिं मां ते माना राति जो माना हींअर ॻाल्हि कंदे मूंखे शर्म थो अचे। जेका हक़ीक़त आहे वाज़े करे। मूं कलमो पढ़ियो आहे, 5 बच्चनि जो मूं कसम खयो आहे, न ॻाल्हि मां वधाए कंदुसि न खुटाए कंदुसि। कलमे खां पोइ मुस्लमान एंड आहे त ज़ुल्फ़कार ओढाणे मूं ते तशद्दुद कयो, मूंखे इंतिहाई मार ॾींदो रहियो। मुंहिंजो हीअं कुर्सीअ ते हीअं सुम्हारे, मूंखे पेरनि ते लठियूं, हथनि ते लठियूं, जेके बि मूं बर्दाश्त कयो। पर जेॾीमहिल मुंहिंजी सलवार लाथई, मूं अर्श वारे खे दाह ॾिनी, मुंहिंजो मुंहिंजा मालिक साईं हिननि इदारे में रहण वारनि खे इहा बि शइ न आहे जो हिन ॾाड़ीअ जे करे मुंहिंजी सलवार न लाहे न। ॾाड़ी मुंहिंजी सलवार लाहे, मूंखे कननि में हथ विझी सॼे थाणे में मूंखे घीसियूं कराई, सॼे थाणे में मूंखे तौबाऊं कराई। ॿियो ॾींहुं थियो अलाए कंहिंखां कूड़ो सर्टिफिकेट वठी मूंखे गिदूं मोकिलियऊं। उते डॉक्टरनि मूंखां सुवाल कया, मूंखां निमाज़ जा सुवाल कयूं, क़ुर जा सुवाल कयूं। मां हुन निमाज़ क़ुर जे करे, हिन ॾाड़ीअ जे करे डॉक्टरनि मुंहिंजो भरम रखियो। मूंखां आयतुल कुर्सी पुछऊं, निमाज़ जा फर्ज़ पुछऊं, बच्चे जी कमाई जो कूद पुछऊं। डॉक्टरनि चयो भाई त ओके माण्हू आहे। पोइ मूंखे पंहिंजी घरवारी वठी आई। बाक़ी अहिड़ो एसएचओस खे बार बार हिते घुराइण जो मक़सदु इहो ई आहे त जेको हक़ जो आवाज़ उथारींदो कंहिं इदारे लाइ, कंहिं पाणीअ लाइ, जेको असांजो राइट आहे, जेको असांजो बुनियादी हक़ आहे, त वरी बि ज़ुल्फ़कार ओढाणे खे घुराए वेंदो ताकी हुनजो तव्हां जेको आहे सो लाइव जे दौरान तव्हां जेको आहे सो शहरनि खे गुथल लफ़्ज़ कॾहिं तव्हांजी ज़बान मां निकिरी वञनि था, कॾहिं तव्हांजी ज़बान मां गार गंद निकिरी वञे थो। तव्हांजे चेहरे ते सुन्नत नबवी जेका आहे सा आहे, ऐं तव्हांजे जेको आहे सो निमाज़ी बि आहियो तव्हां जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी हरकतुनि खां बाज़ छो नथा अचो? यासिर साहब अॼु खां कुझु ॾींहं पहिरें हाकिम खान मुनाणी बि मूंखे नसीहत कई, तमामु नसीहत कई। इनशाला इन नसीहत जो भरम रखिबो। यासिर साहब तव्हां पाण हिकिड़ा सुलझियल नौजवान हो। बार बार कमेंटुनि में एॾियूं माण्हू गालियूं लिखंदा आहिनि, एॾियूं गालियूं लिखंदा आहिनि, अहिड़ा लफ़्ज़ लिखंदा आहिनि त मां उहे कमेंटूं न पढ़ंदो आहियां। बज़ाहिर मां बि इंसान आहे, कावड़ नेठि त ईंदी, मां तव्हांखे 10 गुथा लफ़्ज़ चवंदुसि, नेठि तव्हां मजबूर थी हिकिड़ो मूंखे लफ़्ज़ चवंदो। बहरहाल तव्हांजी इहा नसीहत इनशाला हाणे इन शइ ते मां अमल न कंदुसि। केरु मूंखे 100 गारियूं ॾींदो मां ॾिसंदुसि ई कोन, मां पंहिंजे कम खे कंटिन्यू रखंदुसि। जॾहिं हिकु सहाफ़ी या सोशल वर्कर सोशल मीडिया ते या कंहिं बि प्लेटफॉर्म जे ज़रिए कंहिं मसइले खे हाईलाइट कंदो आहे त उन जे लाइ तव्हांखे सभ खां पहिरियां इख़्लाक़ियात खे नज़र में रखणो हूंदो आहे। तव्हांजो हिकु वीडियो हो त तव्हां चयो त मां तव्हांजे हुनजे दर ते वेंदुसि, हुनजे दर ते वेंदुसि, तव्हां उन्हनि तव्हांखे इन शइ जी एक्सक्यूज़ कयो, तव्हां उन्हनि खां माज़रत कई। उन खां बाद में तव्हांजो ॿियो हिकिड़ो जेको आहे सो वीडियो मंज़र आम ते आयो जंहिंमें तव्हां ॿिया कुझु गार गंद पिया कयो। हाणे हीउ टियों चकर तव्हांजो वीडियो वायरल थियो आहे जंहिंमें तव्हां सेवण वासियुनि जे लाइ जेके लफ़्ज़ ॻाल्हाया उन ते बि तव्हां एक्सक्यूज़ कयो आहे। तव्हां बार बार अहिड़ी ग़लती आख़िर छो था कयो जंहिंखां बाद में तव्हांखे पछताइणो पइजी वञे? सही अदा फर्स्ट टाइम मूंखे माना ग़लति कमेंट कई, यानी कि सुल्तान भट्टी जेको पंहिंजो आहे वापडा में, मां हुन ॾे वियुसि। मूं चयो तव्हां हरू भरू मूंखे छो लिखियो? यासिर साहब मां तव्हांजो को ॾोह ई न कयां, तव्हांजो कुझु बि न कयां, तव्हां हरू भरू मूंखे ग़लति में कमेंट में लिखंदो, छाकाणि मूंखे अधु दुनिया ॾिसे थी केतिरा मुंहिंजा फॉलोवर आहिनि, 44,000 मुंहिंजा फॉलोवर आहिनि, मूंखे ॾिसंदा मूंखे बि तकलीफ़ थिए थी। पोइ मां हुन ॾे वियुसि, पोइ मूंखे हिकिड़ा जज़्बात मां लफ़्ज़ निकिरी विया। पोइ वरी सॼे इदारे में वञी मूं हुन खां माफ़ी वरिती, हू बाईपास करायो दिलि जो, पोइ मां वञी हुन खां माज़रत वरिती। नंबर ॿी ॻाल्हि, यासीन कुरैशीअ वारो जेको मसइलो थियो उहो इहो थियो, मां हुनजे हाल में शादियूं इहे मां भरंदड़ हा त हुनजे भाउ मूं वटि वीडियो पई आहे, हुनजे भाउ मूंखे इजाज़त ॾिनी आहे त तव्हांखे स्पेशल दावत आहे। पोइ हुन मूंखे ॿाह मां वरितो, हुनजो भाउ उहा मूंखे ख़बर न हुई। शादीअ में ॾिसो चङा मठा वॾेरा अचनि था, छा ॿुधो आहे त उन खां पोइ भाउ यासिर इहा शइ तव्हांखे ख़बर ई न आहे, न कोई आहे मूं ख़बर शो कई। पर इन चौंक ते इन जी जेका तज़लील यासीन कुरैशीअ मूंसां कई उहा मुंहिंजे अलाह खे ख़बर आहे। ॿी यासीन खे, ॿी हुन चौंक वारनि खे, ॿी साईं आसिफ़ शाह जे बंगले ते, सभिनि खे
उते मूंते तशदुद कयईं, मूंखे मारियईं, घार गत कयईं, घटि वधि ॻाल्हायईं, ॾाढ़ीअ मां पटियईं, ॾाढो ॻाल्हायईं। तॾहिं बि साईं आसिफ़ शाह जी ॻाल्हि जो असां भरम रखंदे असां हुनखे माफ़ु कयो, दरगुज़र कयो। यासिर भाउ, जॾहिं हिकिड़ो तव्हां हींअर प्रेस क्लब में मूंखां इंटरव्यू वठो था, हाणे तव्हां चओ था भाउ इते इंटरव्यू क्लिक कयो, तव्हां वञो हलिया। जॾहिं मां तव्हांजो चवणु न कयां तॾहिं तव्हां असांखे थेला ॾींदो न, जॾहिं मां तव्हांजो चवणु बि कयां थो पोइ तव्हां थेला ॾींदो, त मां बि इंसान आहियां, शहर जो आहियां। सेवण थाणे ते तव्हां छा सुलूक थियो? तव्हां हिकिड़ो बयानु ॾिनो आहे त मुद्दे उते तज़लील थी आहे। बिल्कुलु, सेवण थाणे में अॻे ऐसे वासी मुकमल सेवण वासियुनि खे जेको आहे सो इज्तिमाही तौर ते उन्हनि खे बुरो भलो ॻाल्हाए थो। तव्हां माज़रत कई आहे, सुठी ॻाल्हि आहे, माफ़ी वठणु बहितर अमल आहे, पर तव्हां पंहिंजी माफ़ी ते क़ाइमु रहिजो, तव्हां पंहिंजो सोशल वर्क जारी रखो। तव्हां असां सेवन प्रेस क्लब जा दोस्त बि गॾु आहिनि, तव्हां त भांसीदाबाद प्रेस क्लब जा बि दोस्त गॾु हूंदा, ऐं असां रिक्वेस्ट कयूं था उन्हनि दोस्तनि खे जिन जी बि दिलि आज़ारी थी आहे हिन जे माज़ी जे वीडियोज़ जे करे, हीअ चकर हिन खे माफ़ु कनि। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे बि लास्ट चकर जेको आहे गुड फेथ में तव्हांखे चवां थो त तव्हां कोशिशि करे पंहिंजो जेको बि लाइव रखो था या कहिड़े बि इशू खे तव्हां हाईलाइट कयो था, तव्हां पंहिंजी ज़बान ते कुझु अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु हरगिज़ न कयो जिन जे वजह सां माण्हुनि खे मौक़ो मिली वञे ऐं हू तव्हां ते ॿियूं कावड़ुनि जो बहानो वठी करे तव्हां ते ज़ुल्म तशदुद कनि। इंशाल्लाह असां हिन ॻाल्हि जो भरम न कंदासीं। बिल्कुलु हाणे मां हिननि भाननि जे साफ़ यासिर शोरो हुजे, ज़ुल्फ़कार मेंगल हुजे, असद मेमन हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी टॉप लीडरशिप बिलावल भुट्टो साहब, मां तव्हांजो वर्कर आहे, मां तव्हांजो जियालो आहे, मां तव्हांजा फोटू शहर में रखंदो आहे। अगरि जे मूंसां इंसाफ़ थियो त सम्झो हिकु पाकिस्तान पीपल्स पार्टी जियाले सां इंसाफ़ थियो, मूंसां इंसाफ़ थियो अमीर अल बहर सां इंसाफ़ थियो, मूंसां इंसाफ़ थियो हिकु सिंधीअ सां इंसाफ़ थियो, मूंसां इंसाफ़ थियो हिकु ॾाढ़ी टोपी मोहम्मद जी सुनत रखण वारे सां इंसाफ़ थियो, त वॾी तव्हांजी महिरबानी थींदी। ऐं तशदुद थींदा रहिया आहिनि ऐं हिन बि अॼु इन शइ खे वाज़े कयो आहे त हिन सां कहिड़े तौर तरीक़े सां ज़ुल्म तशदुद कयो वियो आहे। इन पूरे मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु हिन सां इंसाफ़ कयो वञे।